हिक तगारी खनाया हो 70 दलाए केड़ो शर पयो अर्श वारो तो जे तो ते तिर जेतरो बार न पवंदो मां हर चीज मुंहिंजे लागे ठाहे छॾींदम चलो तूं अच त मां घोट बणाया पट जा वॻा तुंहिंजे लाइ बि इंतज़ार में हूं इन अल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जन्नातिन तजरी मिन ताहतिहल अन्हार युहल्लौन फीहा मिन असाविर मिन ज़हबिन व लुअलुआ व लिबासुहुम फीहा हरीर व हुदू इला तय्यिब मिनल कौल व हुदू इला सिरातिल हमीद 17 सिपारा कुरान आ सूरत हज उहे शख्स जन ईमान आंदो अमल सालिह जा उन्हनि खे अहिड़ी जन्नत में दाख़िल कंदुसि ओ जंहिंजे हेठों नहरियूं थियूं तमारे खीरनि जूं नहरियूं माखियुनि जूं नहरियूं शराबनि तहूरा जूं नहरियूं छा थो सम्झे उहे त हवाले कंदो मान पर हे मोती भी पाराया वेंदनि सोन जा कंगण भी पाराया वेंदनि कुरान तो फरमाए पट जा वॻा भी शिम्बताइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान बिस्तरा भी पट जा तूल विहाणा टे करे जो वेंदो तकमाडे उमिरि जा ॾुख ई लही वेंदसि ॿियो छा खपई जन्नत मुंहिंजी नेमतुनि सां भरी पई आहे तूं मुंहिंजो थी मां तुंहिंजो हाय हिते तूं राज़ी करो ते मां राज़ी कंदो मां हिते के मुरादियूं क़ुरान वारा पूरियूं थी थियूं के मुरादां पूरियूं न थी थियूं रहिजी वयूं थी के उमेदां न थियूं थी पूरियूं उते सॾु करे चवंदो मां जेकी घुर्त जाए मां तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन चवंदो घुर्त जाए जब जोर त मुरादां पूरियूं कयां घुरदो वञ मां ॾींदो वञा तूं वठण में थकबे मां ॾियण में न थकबुसि जेकी घुरे जाए मुंहिंजी बिश्त को कखां मन न आहे मुंहिंजे बिश्त में पारक भी आहिनि बाग भी आहिनि मेवा भी आहिनि हूरा कसूरा भी आहिनि ओ नहरियूं भी आहिनि फीहिमा ऐनान तजरियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान मुंहिंजे बिश्त में पट जा बिस्तरा भी आहिनि पट जा वॻा भी आहिनि पूरा कसूरा भी आहिनि पिछड़े मोहम्मद जी मुलाक़ात भी आहे पर चए थो मुंहिंजे जन्नत में रूबरू मां रब जो दीदार भी आहे ॿियो छा खपे भरी पई आहे अल्लाह जी जन्नत नेमतुनि सां जहिड़ो हे लड़े इंसान रब ॾे तूं माड़े गिरा था त मुंहिंजी रहमत हथ अचई काथे तोखे रब बाहि जे लाइ ठाहियो आहे अकुल काॾे वियो थी ओ कीड़िया साहब जोखिया साहब बिरोई साहब पीको वारो बाहि जे लाइ रब तोखे काथे ठाहियो आहे जे बाहि जे लाइ ठाहियो आहे त तोखे कलमो ई नसीब न करे हा ला इलाहा इल्लल्लाह ॾाढा त चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह
जंहिं ज़बान तुझे ते इहे लफ़्ज़ आया उन्हीं तुझो बख़्त जो दर खुली वियो। तूं कमाए, तूं कलमो पढ़ी विधो, तूं कमाए। ये न मोकिलिया हा मां तव्हांजे लाइ जन्नत न ठाहियां हा त पोइ कलमो नसीब न कयां हा। कलमे जी दौलत ॾेई वरी आमना जो लाल मोकिले, वरी क़ुरान मोकिलियो मां वर रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान। अहिड़ी जिब्रील अञा सञाणो, अञा पुखियाऊं, अञा उञाऊं जो जंहिंखे क़ुरान मिलियो हुनखे सभु कुझु मिली। ॾाढा जो सुभान अल्लाह। अमल कयूं क़ुरान ते त फ़िक्र बि सोनान। क़ुरान अरबी मोहम्मद ॾिनो माण्हू, कलमो नसीब कयो मां तव्हांखे बाह जे लाइ किथे ठाहियो आहे। हेॾो वारनि मलाकनि खे चयूं अदा ॻाल्हायो न, क़ुरान कयो अथई चई न, इरादो कयो अथई चई न लिखजांसि। हिनखे चई ॾे ख़बर नेकी कई अथई चई न, इरादो कयो अथई चई इरादो बि नेकीअ में लिखी छॾिजांसि। हिनखे चई गुनाह घणा कया अथई हिकु, चई हिकु लिखजांसि। हिनखे चई ॾे ख़बर नेकियूं घणियूं कयूं अथई चई हिकु, चई ॾहूण ते लिखजांसि। जीअं उहो हिकु नेकी हिकिड़ो गुनाह हिन जो उहो हिकु नेकीअ में कटबो वञे, 9 बचदियूं अचनि, हिकु कटबो वञे 9 बचदियूं अचनि। क़यामत जे ॾींहुं दफ़्तर जो खुले त नेकियुनि सां भरियो पियो हुजे। ॾाढो त चओ सुभान अल्लाह। हीअं जो तोड़ जो क्यास अमल नामनि जे ताराज़ीअ जी वाक़ीमुल वज़न बिल क़िस्त। सुभान अल्लाह। बस साॼा चओ सुभान अल्लाह। वाक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़्सिरुल मीज़ान। करे वधी न दिल क़ुरान उतां जलसे ते जेके वछड़ आया मूंखे नवाब छा कयूं के माण्हू कुल भॼी वेंदा साईं। मां चयो हाणे जंहिंजे दिलि में ईमान हूंदो ॿिया विया त ॻोठ वारा त हूंदा, पर इनशा अल्लाह हिन में अहिड़ो असरु आहे जो घर सुम्हण न ॾींदो। जिद्दी हथ न ईंदनि डुकंदा ईंदा, असरु हिन में आहे। हिकिड़ी जाइ ते मां वाइदो ते मेलो ई गुल थी वियो, सभु हलिया विया, बाक़ी 4-5 माण्हू बचा। वाज़ शहर में हो सखर हो 11:30 बजे गोली मार में। मां चयो हाणे छा माण्हू बचा हूंदा, 5-6 हाणे मोकल जो चई आयो आहे जल्दीअ में हिन तंबुनि मां भई कढी छॾियूं इहे बुजूं हे बि हुया लाउड, ॿई को साउंड वारा जल्दीअ में विधियऊं। रुकू पूरो तिलावत कयूं क़ुरान जी, मिठो पढ़ियूं क़ुरान। माण्हू घरनि मां निकिरंदा, लेकिन मस्जिद त भरिजी वई। जेके घिटी ही मस्जिदियूं हुई जुतनि वारियूं जायूं भरिजी वयूं, माण्हू ॿाहिरि बीह रहिया। असर हिन में आहे न, जंहिंमें ईमान हूंदो हुनखे क़ुरान घर सुम्हण कीअं ॾींदो। चवंदो भॼा घणा ॾींहं रब नाराज़ कयो, समझ वञी क़ुरान ॿुधां मन राज़ी थी पए। अमिड़नि जो कमु आहे न्याणियुनि जो घरनि में क़ुरान ॿुधणु, मर्द कलमे वारे जो कमु आहे विख खणी अची क़ुरान मजीद ॿुधे अची हिन में मजलिस में अची शरीक थिए। जेका पेरनि ते लटो पियसि क़ुरान जे करे क़यामत जे ॾींहुं जहन्नम जे बाहि जे दूहे जो तओ बि न ईंदुसि। जो एॾो असरु आहे क़ुरान। वाक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़्सिरुल मीज़ान। हीअं जो ताराज़ीअ जी तोड़ जे अमल नामनि जी क़यामत ॾींहुं कयासीं त गुनाहनि वारो पुड़ टंगिजी पए, नेकनि वारो गौरो थी वञे त माफ़ी ॾेई जन्नती बणायासीं। बाह जे लाइ तोखे काथे ठाहियो अथई? ख़ुदा करे उन ॾींहुं असांखे सॼे हथ में अमलनामो मिले। छा में मिले?
या दिल घुरे थी कंहिंजी घुरे थी तो ॿई हथ मथे सॼे हथ में अमलनामो मिलियो ॿियो छा खपे जंहिंखे खबे में मिलियो चवंदो लमू त किताबिया ये ब मौलाना वेठा आहिनि हिकु ॿियो हेठियों बि हे वाइल केचूं हला हे बि अधु थी वियो आहे लमू त किताबिया न मिले हा अमलनामो सिधो सो हिन में बाहि लिखी पई आहे मां काॾे वञा मां काॾे वञा वॾा गुनाह त लिखिया पिया आहिनि मां हाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरा वॾा गुनाह ते दर्ज बदर्ज लिखिया पिया नंढड़ा जेके लिखी चोरी कंदुमि उहे बि लिखिया पिया मां त बचियुसि न जंहिंखे सॼे में अमलनामो मिलियो चवंदो हा मुक़रऊ किताबिया हे पढ़ो हे अमलनामो त पढ़ो केतिरियूं मारियूं लिखियूं पयूं आहिनि केतिरियूं हूरां लिखियूं पयूं आहिनि केतिरा पट जा वॻा मुंहिंजे नाम में लिखिया पिया आहिनि पढ़ंदो बि खिलंदो बि जन्नत ॾे रवानो बि थींदो अल्लाह करे तव्हां असांखे सॼे हथ में अमलनामो मिलियो हा ॾाढी मोहबत सां क़ुर ॿुधो अथव इनशा अल्लाह रंगी थी वेंदव हा अञा त मां सीरत ते त ॻाल्हायो न अथव त अखियुनि मां पाणी वहायां हा हे ॻोढ़ा जेके अथव न ॻाढ़ियव अल्लाह इन्हनि जो रब वटि वॾो तव्हांजे लाइ गदुर हिकिड़ा राग ॿुधी रोइनि ॿिया क़ुर ॿुधी रोइनि राग ॿुधी उहो रोईंदो आहे जंहिंमें ईमान कोन्हे हा क़ुर ॿुधी उहो रोईंदो आहे जंहिंमें ईमान छो त क़ुर सां दिलि बि नरम थींदी खल बि सुम्मत तलीनु जुलूदुहुम वक़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह मोमिन जी दिलि ऐं खल नरम थींदी आहे अल्लाह जे ज़िक्र सां वो ज़िक्र कहिड़ो आहे हा साईं ओए इन हुआ इल्ला ज़िक्र व क़ुरआन मुबीन बादशाह खां क़ुर बादशाह विसारे एॾो सराहना माखीअ खां विझो क़ुर मिठो दुश्मन दोस्त थी पिया मुंहिंजे मोहम्मद जा क़ुर ॿुधण खां जो जन जे समूरा जो मुक़दर में हिदायत हुई उहे दुश्मन बि दोस्त थी पिया जंहिंजे मुक़दर में हिदायत आहे तुझे असांजे वस में त न आहे हिदायत मारे मौलविन जे वस में त न आहे शरबत जो गिलास त न आहे त हिदायत कंहिंखे पीआरिजे त हिदायत थी वञे इहो मथों फ़ैसिलो हिकिड़े मौलाना चयो त मां वाइद पे कयो सखर में हलदे वाइद में मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो अहिड़ो माण्हू वेठो हो जंहिंजूं एॾियूं मुछाहूं जो वराए खणी कननि में विधई तके पियो माॾे मां चयो अलाए हलदे वाइद में को टोटो न हूंदो वराए पियो तके मौलाना चयो मां ॿ टे आयतूं जे क़ुर जूं पढ़ियूं त अखियुनि मां नार वही पियसि हिन सां दिलि खल नरम थींदई जॾहिं मथों फ़ैसिलो थिए अखियुनि मां ॻोढ़ा किरी पियसि हलदे वाइद में उथी आयो महिरबानी कर साईं मांखे सुनत ते पूरो कर मां चयोमांसि वाइद पूरो थिए वाइद पूरो थियो घर वियो खणी आयो कैंची बि जंग जहिड़ो डंडो बि अहिड़ो कूंडो जंहिंसे सुनत ते पूरो करे पोइ हिकिड़ो डंडो तूं हणो हिन कूंडे खे जंहिं मुंहिंजी उमिरि बर्बाद कई आहे महिरबानी कर हिकिड़ो धक मां आयो मांसि पोइ हुन ज़रियूं ज़रियूं करे नालीअ में छॾियो अल्लाह जे फज़ल सां हेॾी ॾाढ़ी अची छॾियईं हेॾो पटको वॾो ॿधंदो हो
मस्जिद जो भांगो थी भी रहो अल्लाह जे फज़ल सां मौत वरी अहिड़ो सुनो थियुसि जो अज़ान ॾींदे दुनिया मूं लॾे हिदायत उन जे हथ में आ वलाकिन अल्लाह यहदी मन यशा हुज़ूर जहिड़ी हस्तीअ खे बि चई हिदायत तुंहिंजे हथ में न आहे जंहिंखे मां हिदायत कयां साईं मां ग़लति थो ॻाल्हायां सही थो ॻाल्हायां कंहिंजे हथ में आहे हिदायत अल्लाह जे हथ में आहे शरबत जो त गिलास न आहे त कंहिंखे पीआरी ॾे अबो भाउ ॾे थो वञे त पुटु जन्नत ॾे थो वञे अबू जेल काफ़िरनि जो अॻवान बीठो हुयो बणियो बीठो आहे समूरा चयो त इकरमो साईं सुहिणे मोहम्मद जो ग़ुलाम बणियो बीठो आहे पटको थो पाए अचे तकमा ॾे हुज़ूर वटि थो अचे इकरम अबू जेल ख़ान जो पुटु आहे माण्हू छा चवनिसि तुंहिंजो बाबो ताज पाईंदो तूं पटको थो पाए छा मिलंदो पटके मां जवाब में थो चए त ताज कंदो मथे ते बार हे पटको आहे मुंहिंजे सुहिणे मोहम्मद जी सुन्नत ॿियो अमल कोन्हे को मन इन्हीअ जे करे अल्लाह मूंखे सालहनि जे जमात में बिहारे नतमउ अन युदखिलना रब्बुना मल क़ौम सालिहीन बी का लालच जे करे न ॿधो आहे पटको या हुज़ूर जी सुन्नत समझी ॿधो त मन इन जे करे रब मूंखे सालनि जी जमात में बीहारे अॼु पटको माण्हुनि खे वणे थो कहिड़ो लारीअ में सीट अॻ में ज़ैफल विच में वरी सूटेल बूटेल वरी पटके वारे खे हणंदा पोयां उछलींदा मरबटे खे झाका मुला खे अचनि त को खाधो हज़म थिए नथो वणे न पटको अल्लाह हुज़ूर जी सुन्नत साईं ईद जे ॾींहुं हेॾी दिस्तार ॿधींदा साहबी था चवनि अल्लाह जा रसूल अॼु वॾी दिस्तार ॿधी आया हो चई हा पुट इन जे करे जो वॾी दिस्तार ॿधण सां हिकु त मुंहुं मोकिरो थी पवंदो आहे ॿियो बातिल ते रोब थी पवंदो आहे हाणे चओ त सुनत में सूंहं बि आहे त रोब बि आहे नवाब शाह तव्हां फ़ैसिलो ॿुधायो त सॼी दुनिया में हसीननि जो सरदार मिठड़ो मोहम्मद करीम हुयो की न जेके मञनि था हथ त मथे खणो हसीननि जो सरदार हुयो न जो जे हुयो त ॾाढ़ियूं पटके वारो हो ये ॾाढ़ी सुन्नत मुंहिंजो नबी तो फरमाए मुछां कटायो हिन खे माफ़ी जे हूअं नथा ॾियोसि त मां मोहम्मद जे सदको माफ़ी ॾियो छा तूं सम्झो हिन में सुहा हिन में इज़त आहे मरे थो क़ुर वारो मरे थो निमाज़ी मरे थो ॾाढ़ीअ वारो अज़ीज़ करीब आया माफ़ी थो आया दफ़न करे मोटी आयुसि आया मलाक हे पियो आहे क़बर में हीअं खोलियोसि कफन हीअं खोले उते जो उते ढके पोइ मोटिया अर्श वारो तो जे ॾियो हवाल पुछा करे आयो मुंहिंजे बाने खां अल्लाह खे त इल्म आहे चइंसि वयासीं हीअं कफन जो खोलियोसीं त क़ुर वारे नूर वारी लाइट हिन जे चेहरे में झलक ॾिनी हेरे जे ॾिठोसीं त निमाज़ जा निशान निल ते लॻा पियासीं हेरे जो नज़र कईसीं त दिलबर मोहम्मद जी सुन्नत ॾाढ़ी जेका सॼी सीनो भरियूं बीठी हुयसि आयो आहे मोटी आया वधीक जीअं तूं हुकुम करे उहे कयूं अल्लाह थो चए जे तव्हांखे हया आयो आहे त मां बि त करीम रही आहियां जोड़ियो तई बाने खे मां आहे मुंहिंजे अरबी मोहम्मद जो परवानो हो छो त क़ुर बि मां नबीअ ते नाज़िल कयो निमाज़ बि तोहफ़े में अरबी मोहम्मद खे मां ॾिनी ये ॾाढ़ी बि सुन्नत मुंहिंजे मोहम्मद करीम जी हस हाणे इहो नबीअ जो परवानो कहिड़ा लेखा कंदोसि वञी क़बर में वञी दरियूं हणी ॾियोसि जन्नत जूं जीअं पयूं हवायूं लॻनसि चयोसि त ईअं आरामी पियो जो जीअं घोट कुमार सां आरामी हूंदो आहे वरी क़यामत ताईं तोखे को थाण वारो ई न हूंदो
दाढ़ी पटकी निमाज़ कुरान जे करे कब्र में इज्जत थी मिले अल्लाह जो नालो थो दीनदार थी बच्चो बाह थी बड़े मुल्क में जन छॾियो आहे कुरान हित बि ॾिण में रुली आहे उते बि जेके हिन खे चिंबड़िया जो रंग थी जो कुरान ज़िक्र आहे कि जो कुरान वाइज़ आहे मां वाइज़ ना है मौलाना ना है हो साईं ना है हे साईं ना है जो कुरान खुद वाइज़ या अय्युहन्नास कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफाउन लिमा फिस्सुदूर पूरी दुनिया जा इंसानो तहक़ीक़ वटि पालनहार खां हक़ आयो आहे कुरान छा आहे हक़ आहे न ओ पूरी दुनिया जा इंसानो अवां वटि अवां जे पालनहार खां अवां वटि वाइज़ आयो आहे कुरान वाइज़ आहे वाइज़ चइबो आहे नसीहत खे छा खे चइबो आहे जो कुरान हक़ बि आहे त जो वाइज़ बि आहे हक़ न आहे वल्लज़ी उन्ज़िल इलैक मिन रब्बिकल हक़ ये 13 पारो सूरत रात सचो आहे न कुरान और हे सूरत आल इमरान अलिफ लाम मीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़्क़ि मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि व अंज़लत तौरात वल इंजील मिन क़ब्ल हुदन लिन्नास व अंज़लल फुरक़ान कुरान वाइज़ वाइज़ चइबो आहे नसीहत खे हुजूर अहिड़ो वाइज़ कयो जो दुश्मन बि दोस्त थी विया पर जिन खे अल्लाह घुरियो ईअं सही जिन खे उहो घुरे न हो माई मको छॾियूं थी वञे घर जा टपड़ गॾु करे गंढ सामान जी मथे ते रखी लॼियूं थी वञे रस्ते ते मुंहिंजो दिलबर मोहम्मद मिलियो आहे मां काॾे थी वञे चई मको थी छॾियूं वञा चई या कढड़ी ॾे त मां खणायूं हलां केर करे माई रस्ते ते घटि वठी ॻाल्हाए मुंहिंजे हुजूर खे नबी साईं सब्र था कयूं साबरनि जो सरदार सॼी मखलूकात में जो आमना जो लाल आहे कि न लॾियूं थी वञे माई मको छॾियूं रस्ते ते मुंहिंजो दिलबर मोहम्मद मिलियो अथसि अमां काॾे थी वञे जे मको छॾियूं थी वञा जे या गंढड़ी ॾे त मां खणायूं हलां बुराड़ीअ खे पतो ई न आहे त उहो मोहम्मद आहे माई रस्ते ते ॻाल्हाए थी मुंहिंजो नबी सबुर था कयूं वरिन वस्बिर हत्ता यहकुम अल्लाहु व हुव खैरुल हाकिमीन साबरनि जो सरदार जो आमना जो लाल जॾहिं माई अध मंज़िल ते आया कुराड़ी थी चएसि अब्बा इख़लाक वारो थो नज़र अचे इहो ॿार थो ॾे मूंखे त मां तोखां वारो वठां साईं फरमायो मां तूं पोड़ी आहीं ॿार तुंहिंजे वज़न खां मथे आहे जिते तुंहिंजी दिलि घुरंदी उते तोखे मां ॿार पहुचाए ॾींदुमि रस्तो ॾेखारण तुंहिंजो कमु आहे मंज़िल ते तोखे पुॼाइण मुंहिंजो कमु आहे जिथे माईअ जी मंज़िल पूरी थी उते गंढ सामान जी लाहे अमां अॻे हले त बि मां हाज़िर आहियां चए बा तोखे छा बस आहे हेॾी मंज़िल करे आयो आहीं मां पुछ त मां मको छो छॾे आई आहियां चए मां ॿुधा जे मके में हिकिड़ो नौजवान सामानो आहे जंहिंजो मोहम्मद अहमद नालो आहे याती
मिन बाद इस्मुहु अहमद। साईं फर्श ते नालो छा तो जो मोहम्मद और अर्श ते फर्श ते जेको नालो मोहम्मद अथसि तकमाड़े वो मिटन न रखियो आहे, माइटन नालो न रखियो आहे। अम्मा आमना ने भी जो मथों हुकुम आयो आहे। अम्मा आमना थी जे दिलबर मोहम्मद जड़ी मुझे पेट मुबारक में हो, मां वणन मां जबलन मां घिटन मां ये गुजर पई कया। ये लफ्ज बुधण में बे आया बुशरा लकिया आमिना, मुबारक हो जई आमिना, मुबारक हो जई जेको बच्चो तुझे पेट में आ। सैयदुल अव्वलीन वल आखिरीन, यो अॻियन ऐं पोयन जो सरदार थी। आमिना जॾहिं यो ॼमी पवई त हिन जो नालो मोहम्मद रखिजाए। नालो भी चो मथों रखी आहे। सुभान अल्लाह तो चो कावड़िया वेठा हथ मथे खणी जो नालो काड़ो रखी आयो, मथों रखी आहे। कुरारी थी चवे चेबा बस मुंहिंजी मंगल पूरी आ। माखों पुछ तो मां मको छो छड़े आई हां। अमा ॿुधा चे मोहम्मद ऐं अहमद नालो दस हिकु ॿियो इख़लाक़ एॾो अथसि जो दुश्मन दोस्त दा बणिजी पवंदसि। फैज़ल लज़ी बैनक व बैनहु अदावतुन कअन्नहु वलियुन हमीम। कुरान माखी को मिठो आहे कुरान। दुश्मन भी दोस्त 24 सी पारो आहे या हिकु 24 पारो कुरान। दुश्मन भी दोस्त था थी पवनसि अहिड़ो कुरान थो पढ़े। ऐं 3 नंबर में हुस्न एॾो अथसि जेको हिकु दफ़ो तो ज़ियारत करे चवंदा वरी ॾिसी वरी ॾिसूं। जो असांजो ईमान आहे नबीअ जे ॾिसण सां बुखां वञा सहाबा जूं लही वञे। चओ सुभान अल्लाह। सिज चंड खां वधीक सुहिणो मुंहिंजो मोहम्मद करीम। साहब विच में वाक़ियो अची वियो। हिकिड़ी हुज़ूर जी साहबना नबी से वटि आई। अल्लाह जा रसूल रब जा रसूल जेकर मूंखे अॼु इजाज़त ॾियो त मां 24 जे चंड ऐं तव्हां जे हुस्न जी भेटा कयां पाण में भेटा कयां। नबी से फरमायो न तूं मुंहिंजो तरफ़ खणंदीअ तूं मुंहिंजी ख़ुशामद कंदीअ। जंहिंसां जे मां तव्हांजी ख़ुशामद कंदमि त अर्श वारो त तव्हां ॾे जिबरील मोकिले तव्हांखे ॿुधाईंदो। मोकल जो मूंखे इलाज कई इजाज़त मिली। चवे थी मां इहे 24 जे चंड ने नज़र करे निहारियमि। तके 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 चंड ॾे जो नज़र कयां त मुंहं में रोशनाई चंड जे में आ पुठी ख़ाली अथसि। अरबी मोहम्मद ॾे जो नज़र कयमि त मुंहुं मुबारक त 24 जे चंड खां वधीक पियो चमके पर जेका पुठी मुबारक जे विच ते ॿिनि गुलनि मुबारकनि जे विच ते नबूअत वारी मोहर मुबारक लॻल ही जंहिं ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल हो। उहा मोहर मुबारक बि 24 खां वधीक पई चंड खां चमके। मां इहो फ़ैसिलो कयो त 24 जो चंड एॾो सुहिणो नाहे जेॾो मुंहिंजो अरबी मोहम्मद सुहिणो आहे। जो हसीनन जो सरदार पूरी दुनिया में मखलूकात में आहे दामना जो लाल। माई थी चए हुस्न एॾो अथसि जेको हिकु दफ़ो ज़ियारत थो करे चए थो वरी ॾिसूं। जो तूं क़ुरान नाले अहिड़ो मिठो किताब थो पढ़े जेको ॿुधे दौड़ींदो थो अचे चए थो पढ़ा कलमो त मुस्लमान बणिजा। पढ़ा कलमो त मुस्लमान बणिजा। उनजे करे अबा लॾे आई आहियां मको छॾे आई हां। हाणे सुठो थी तोखे बि चवां त मता तोसां न मिली वञई। हिन जो चयो न वठिजांइ हिन जे कढ न लॻजांइ।
माईअ खे ख़बर ई कान्हे त उहो मोहम्मद आहे जंहिंजे करे मां मको छॾे लॾे आई हां। साईं अंदा चवनि ओ मां अमां जे मोहम्मद करीम